आईजी इस्लामाबाद जो चमड़ाहे ते सुप्रीम कोर्ट जी कैंटीन में सुबुह 10:55 ते गैस धमाको थियो। धमाके में 12 माण्हू ज़ख़्मी थिया, जिन मां 3 पिम्स अस्पताल ऐं 9 पोली क्लिनिक में दाख़िल आहिनि। आईजी चयो त ज़ख़्मियुनि मां 2 ॼणनि जी हालत गणती चुगी आहे। हुन ॿुधायो त कैंटीन में केतिरनि ई ॾींहनि खां गैस लीकेज थी रही हुई। धमाको एसी जी मुरम्मत दौरान थियो आहे। संदसि चवणु हो त धमाके में एसी टेक्नीशियन वधीक ज़ख़्मी थिया आहिनि। हिकु टेक्नीशियन जो जिस्म 80 सैकड़ो सड़ी वियो आहे। अवां खे आगाह कई पिया आईजी इस्लामाबाद जो चमड़ाहे ते सुप्रीम कोर्ट जी कैंटीन में सुबुह 10:55 ते गैस धमाको थियो। धमाके में 12 माण्हू ज़ख़्मी थिया, जिन मां 3 पिम्स अस्पताल ऐं 9 पोली क्लिनिक में दाख़िल आहिनि। आईजी चयो त ज़ख़्मियुनि मां 2 ॼणनि जी हालत गणती चुगी आहे। हुन ॿुधायो त कैंटीन में केतिरनि ई ॾींहनि खां गैस लीकेज थी रही हुई। धमाको एसी जी मुरम्मत दौरान थियो। आईजी इस्लामाबाद जो चमड़ाहे ते सुप्रीम कोर्ट जी कैंटीन में सुबुह 10:55 ते गैस धमाको थियो। धमाके में 12 माण्हू ज़ख़्मी थिया, जिन मां 3 पिम्स अस्पताल ऐं 9 पोली क्लिनिक में दाख़िल आहिनि। आईजी चयो त ज़ख़्मियुनि मां 2 ॼणनि जी हालत गणती चुगी आहे। हुन ॿुधायो त कैंटीन में केतिरनि ई ॾींहनि खां गैस लीकेज थी रही हुई। धमाको एसी जी मुरम्मत दौरान थियो। संदसि चवणु हो त धमाके में एसी टेक्नीशियन वधीक ज़ख़्मी थिया आहिनि। हिकु टेक्नीशियन जो जिस्म 80 सैकड़ो सड़ी वियो आहे। आईजी इस्लामाबाद जो चमड़ाहे ते सुप्रीम कोर्ट जी कैंटीन में सुबुह 10:55 ते गैस धमाको थियो। धमाके में 12 माण्हू ज़ख़्मी थिया, जिन मां 3 पिम्स अस्पताल ऐं 9 पोली क्लिनिक में दाख़िल आहिनि। आईजी चयो त ज़ख़्मियुनि मां 2 ॼणनि जी हालत गणती चुगी आहे। आईजी इस्लामाबाद जो चमड़ाहे ते सुप्रीम कोर्ट जी कैंटीन में सुबुह 10:55 ते गैस धमाको थियो। धमाके में 12 माण्हू ज़ख़्मी थिया। आईजी जो चमड़ाहे ते ज़ख़्मियुनि मां 2 ॼणनि जी हालत गणती चुगी आहे। हुन ॿुधायो त कैंटीन में केतिरनि ई ॾींहनि खां गैस लीकेज थी रही हुई।